अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊँ आहियां तव्हांजो मेज़बान एडी कुंबर। असीं हींअर मौजूदु आहियूं ॻोठ करम खान मरी। ॿुधायां त हीअ ॻोठ करम खान मरी हिन जे जेका कंदी आहे उन ते मिठड़ाव कैनाल वहे थो। उन मिठड़ाव कैनाल मां ढिलियार शाख पिणु निकिरे थी। उन ढिलियार शाख खे गुज़िरियल केतिरनि ॾींहंनि खां वठी इरीगेशन डिपार्टमेंट वारा उनखे जेको आहे सो अवरेज जेको आहे सो पाणी वधीक छॾण जे करे उन शाख खे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हमेशह जे लाइ घारा पवंदा रहंदा आहिनि। हीअ रोड जेको टूरी टू सांगड़ रोड आहे इहो बि हमेशह पाणी जी लपेट में ई हूंदो आहे। हींअर जेको आहे सो गुज़िरियल राति जेको आहे सो करम खान मरी जे पासे मां शाख खे जेको आहे सो वाटर मां घारो पियो आहे। उन घारे पवण जे करे जेको आहे सो पाणी जी तव्हां स्पीड ॾिसी सघो था। हीअ पाणी वॾी स्पीड सां जेको वञी रहियो आहे। सॼे ॻोठ खे घरनि खे पाणी पंहिंजी लपेट में आणे छॾियो आहे। हीअ ॻोठाणा वीचारा पंहिंजी मदद पाण त तव्हां ॾिसी सघो था त उन घारे खे ॿधण जे लाइ हिन पाणी खे रोकण जे लाइ जेके कोशिशूं आहिनि वठी रहिया आहिनि, मगर पाणी जी स्पीड वधीक हुअण करे पाणी रुकजण बजाए वधणु लॻो आहे। तव्हां ॾिसी सघो था त हीअ पाणी जी जेका स्पीड आहे हीअ ॻोठ ॾांहुं पाणी जो रुख आहे। काफ़ी घर पाणी जे हेठि लपेट में अची विया आहिनि ऐं ॿिया जेके घर आहिनि उन्हनि ॾे पाणी जेको आहे सो स्पीड सां वञी रहियो आहे। हिननि ॻोठाणनि मूजिबि हिननि इरीगेशन डिपार्टमेंट खे इतलाह ॾिनो आहे ऐं उन्हनि खे चयो आहे त बाबा शाख खे जेको आहे सो बंदि कयो, असांजो ॻोठ पियो ॿुॾे। मगर इरीगेशन वारा कन लाटार करे जेको आहे सो हींअर पाणी जी सीज़न आहे, पोखा जी सीज़न आहे, वण जी सीज़न आहे, पैसे कमाइण जे ख़ातिर जेको आहे सो पाणी खे शाख में जेको आहे सो सतह खां वधीक छॾियो आहे, जंहिं करे जेको आहे सो हीअ जेको नुक़सानु थिए पियो। हीअ तव्हां ॾिसी सघो था त हीअ घर पाणी जी लपेट में आहिनि। हितां हीअ सॼो जेको आहे सो इलाइक़ो पाणी में आहे। हिननि जा वीचारनि जा सामान हीअ बिस्तरा हीअ घरनि मां कढी हिननि जेको आहे सो ॿाहिरि अची रखिया आहिनि। हिननि जो ॻोठाणनि जो मुतालबो आहे त असांजी जेका असां माली सहायता करे हिननि इरीगेशन डिपार्टमेंट वारनि खे DC सांगड़ ऐं ॿियनि वसवारनि खां हिन मुतालबो कयो आहे त हीअ शाख बंदि कराए असां सां जेके ज़्यादतियूं कयो पियो वञनि इरीगेशन तरफ़ां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इहे हमेशह राति जो घारा पवंदा आहिनि। पाणी अची वियो आहे। इहे माण्हू राति जो किथे रहंदा आहिनि, भलारे महीने में रोज़ेदार माण्हू बि हिननि में के हूंदा, उहे सभु तकलीफ़ हिननि में आहिनि। हिननि सभिनी ॻोठाणनि जो मुतालबो आहे त असां सां ज़ुल्म थियो आहे। कुझु ॻोठाणा असां सां मौजूदु न थियो त उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कयूं। वधीक छा था चवनि? आयो आहे ढिलियार शाह खे घारो लॻो आहे। घर असांजा भेण जो हीउ ॿुॾी वियो, भुटे मरी वियो घर। हींअर असां पाण ॿुधियो आहे मुरीद साईं असांखे राति ही जहिड़ो खनि 9 बजे 8 बजे घारो लॻो आहे। हीउ सॼो मुल्क ॿोड़े छॾिया। असांजा 8-10 घर हिते साईं। कुझु सामान लुड़ी वियो आहे, कुझु सामान रोड ते कढी असां रखियो आहे साईं। अञा न को सर्वे न को दारोगो। महिरबानी करे भलारो महीनो आहे, महिरबानी करे हिन ढिलियार शाह खे बंदि कनि। को हिनखे ॾियनि को साम्हूं मिटी हणनि, महिरबानी करे बंदि करायो। इहो अॼु थियो आहे या सदाईं? सदाईं लाइ इहो थिए पियो। हुन टंडे लाइ हिननि खे चऊं बाबा बंदि कयो, असां घर पिया था ॿुॾनि साईं। असांजे सामान जी इहा हालति लॻी पई आहे। हीअ असांजा घर अंदरि ॿुॾी विया आहिनि। तव्हां पाण ॾिसो।